गुडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ मियांदाद साहिवाल में PPMNA मखदूम जमील समाज के कोऑर्डिनेटर सैयद मुमताज अली शाह साहिवाल बिरादरी के मोअज़्ज़िज़ीन सुहेल अहमद साहिवाल, आबिद साहिवाल, आतिफ साहिवाल, अब्दुल गफ्फार साहिवाल पारां ॾिनल दावत में शिरकत कई। उन मौके ते हुन चयो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त तालके मटियारी जी यूनियन काउंसिल पलीझाणी में भी असां पहुची चुका आहियूं। हुन चयो त सियासी माण्हू सदाईं वोट वठी वाइदा करे हलिया वञनि था, पर कम कुछ भी नथो थिए, जंहिं करे अवाम बदज़न थी वञे थो। हुन चयो त PPMNA मखदूम जमील जमा हर कंहिंखे नथो सुञाणे, उन करे तालको मटियारी मुंहिंजे हवाले करे छॾियो अथसि। हुन चयो त असां वटि तेल ऐं गैस जी रॉयल्टी जे मद में साईं मखदूम जमील जमा मखदूम महबूब जमा जी कोटा जा अरबे रुपया पिया आहिनि, उन करे उन रक़म मां असां वधि में वधि तरक़ियाती कम कराईंदासीं। हुन सुहेल अहमद साहिवाल खे चयो त अव्हां पंहिंजे ॻोठनि जा कम असांखे नोट करायो, उहे 2 महीननि अंदरि मुकमल कराया वेंदा। साहिवाल बिरादरी जे मोज़िज़ सुहेल अहमद साहिवाल तकरीर खे ख़िताब कंदे चयो त मुमताज़ शाह मखदूम जमील ऐं अवाम विच में पुल जो किरदार अदा करे रहियो आहे। हुन चयो त मुमताज़ शाह तालके मटियारी में जेके भी कम कराया आहिनि उहे साराह जोगा आहिनि ऐं अञा बेकाफ़ी कम हलंदड़ आहिनि। आबिद साहिवाल ख़िताब कंदे चयो त असां भी PP जा पुराणा वर्कर आहियूं, असां जूं भी पार्टी लाइ कुर्बानियूं ॾिनल आहिनि, पर असांखे मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो। हुन चयो त असां थोराइता आहियूं मुमताज़ शाह जा, जेको असां वटि हली आयो आहे ऐं अची मसइला मालूम कया आहिनि। जॾहिं त साॻे ई वक़्तु सैयद मुमताज़ शाह ॻोठ अल्लाह बख्श बुर्दी ऐं तारा भील ॻोठनि में पिण तकरीर खे ख़िताब कयो। हुन मौके ते ॻोठ जे मोअज़्ज़िज़ीन राजा साहिवाल, उर्स उर्फ ओठो साहिवाल, आशिक साहिवाल, मास्टर रियाज़ अहमद साहिवाल, पीर ॾिनो साहिवाल शिरकत कई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।